दोस्तों अॼु असां बीठा आहियूं जेको फ्लड जो पाणी आयो आहे बलूचिस्तान खां 0 पॉइंट खां मथां रावत वारी डोरी ते नवाब साहब पिणु मौजूदु आहे जेको हिन सॼे फ्लड जे पाणी जी निगरानी करे थो ऐं पाणी खे जेको आहे सो अॻिते रस्ते ॾियण जे लाइ कट लॻाराए थो त हुन खां पुछंदासीं सूरत हाल छा आहे। जी साईं। हाणे सूरत हाल पाणी खां ईअं चवां त पाणी न आहे, न पाणी आहे वॾो, पर ख़तरे सूरत न आहे जो मां ईअं चवंदो त बंदि थिए थो हितां या काथे इहो कोन्हे। पाणी पोइ हिते जेका ख़बर पई आहे त जलमती वारे रोड ते छॾे हलियो आहे पाणी जी फुट बंदि थी आहे। वास्ते इहो पाणी फुटंदो वेंदो, पर हिन महिल असां वटि हिकु पोज़ीशन थोरी 24 कलाक ताईं थोरी आहे। कलाक में इंशाल्लाह कोशिशि सभिनी जारी आहे त इहो पाणी कीअं सेफली ढंग जे ज़रिए ऐं छापू जे ज़रिए निकिरी वञे वधीक नुक़सानु न थिए। माना कोई अहिड़ो अंदेशो न आहे त सुभाणे या तव्हां न मूंखे नथो लॻे त अलाह पना बंदि खे ख़तरो या छा ऐं इहो घणो कोशिशि ऐं हिते जिते तव्हां बीठा आहियूं रावत वारी डोरी ते जेको पाणी तमामु तेज़ी सां निकिरे थो ऐं तव्हां कट बि ॼारायो था त हिन कट लॻण सां पोइ अञा बि न पाणी जे हिन महिल तव्हां चवंदो आहे तव्हां ॾिसो पाणी जी स्पीड पंहिंजे पाण तव्हांखे ॿुधाईंदो त हिन कट लॻण सां या हिते पाणी जे धक ॾियण सां केतिरो फ़र्क़ु पियो आहे। पाणी बि ॾसींदो तव्हांखे पाणी जी वेलासिटी ॾसींदी पाणी खे घणी स्पीड